कोटड़ी मोहम्मद कबीर भरसा ॻोठ सारंग भंड तालको मेरापुर जे प्राइमरी स्कूल में फर्नीचर ऐं अमले जी खोट ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि एहजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी कामरेड धणीबख्श भंड, हाफ़िज़ ग़ुलाम हसन भंड ऐं समाजी अॻुवाण अब्दुल लतीफ़ भंड कई। उन दौरान हिननि इबरत न्यूज़ खे ॿुधायो त 10 सालनि खां वठी स्कूल में 210 शागिर्दनि खे हिकु मास्तर पढ़ाए रहियो आहे, जेको नाकाफ़ी आहे। शागिर्दनि जी पढ़ाई सख़्तु मुताज़ थी वई आहे, जॾहिं त स्कूल में फर्नीचर बि नाहे, जंहिं करे शागिर्द हेठि फर्श ते वेही तइलीम हासिलु करे रहिया आहिनि, जॾहिं त पटेवालो बि स्कूल में नाहे, जंहिं सबबु करे शागिर्दनि खां सफ़ाई कराई वञे थी पई। हिननि वधीक चयो त काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं आहिनि, पर तइलीम खातो नशोरो फ़िरोज़, अखियुनि खां अंधो ऐं कननि खां ॿोड़ो थी वियो आहे। हिननि निगरान वज़ीर आला ऐं तइलीम खाते जे वज़ीर खां मुतालबो कयो त ॻोठ सारंग भंड जे स्कूल मां अमले जी खोट ख़तमु करण सां गॾु फर्नीचर ॾिनो वञे। मोलाब थेबो, रिपोर्टर इबरत न्यूज़, कोटड़ी मोहम्मद कबीर।